3 जी पाण टी मिसाल कंदासीं। टी मिसाल में छा थो चे, हिक कार यकसा तेज़ी सां हली रही है, ठीक है। 5 मिनटन खां पोइ उन जी रफ्तार 72 किलोमीटर फी कलाक थी वञे। कार जी तेज़ी मालूम कयो। पाण डेटा कलेक्ट करनी है। डेटा में हाणे कार जी इनिशियल वेलोसिटी मतलब शुरू थी आहे अञा हलण, त इनिशियल वेलोसिटी 0 थींदी ऐं फाइनल वेलोसिटी हू घणी थो ॿुधाए। फाइनल वेलोसिटी चे 72 किलोमीटर पर आवर। ऐं मालूम पूछे छा थो, पाण खे छा फाइंड करिणो आहे, तेज़ी मतलब एक्सेलरेशन पाण खे फाइंड करनी आहे। ऐं टाइम घणो थो ॿुधाए, 5 मिनटन में। 5 मिनटन में टाइम घणो आहे, 5 मिनटन में ही सॼो कुझु थिए थो, ठीकु आहे। मतलब हिकु कार यकसा तेज़ी सां हली रही आहे ऐं 5 मिनटन खां पोइ उनजी रफ्तार 72 किलोमीटर फी कलाक थी वञे। कार जी तेज़ी मतलब एक्सेलरेशन तेज़ी केतिरी आहे इहा हू पाण खे मालूम करणो। सभिनी खां पहिरियों पाण छा कंदासीं, त ही 72 किलोमीटर कलाकनि में गिवन आहे, मतलब आवर में, किलोमीटर पर आवर। त पाण उनकी SI जेका यूनिट आहिनि मतलब मीटर पर सेकेंड में कन्वर्ट करे वठंदासीं। सफ़ा सवलो आहे। तव्हां VF छाजे बराबरि आहे, मतलब ही गिवन आहे 72 किलोमीटर आहे। किलोमीटर आहे मीटर में कन्वर्ट करण लाइ 1000 सां ज़रब कंदो, ठीकु आहे। ऐं आवर आहे कलाक आहे, मतलब त कलाक में घणा सेकेंड हूंदा आहिनि, 3600। त 3600 सां वंड करे छॾियो। ही ॿुड़ियूं ॿ हिन में कटिजी वियूं, ही हिन में, त छा त इन जो 36 जो 36 जो खोड़ो घणो भेरे लॻो, 72 ते 2 भेरे, ठीकु आहे। हाणे ॿिनि खे 10 सां ज़रब कयोसीं त जवाबु छा आयो, 20 छा आहे, मीटर पर सेकेंड में कन्वर्ट थी वई, जेकी पाण खे वेलोसिटी मिलियल हुई, ठीकु आहे। रफ्तार जेकी मिलियल हुई कन्वर्ट थी वियो। हाणे पाण वटि फार्मूलो यादि हुअणु सफ़ा ज़रूरी आहे। ऐं ॿी हिकु ॻाल्हि रहिजी वई आहे, ही मिंटनि में, टाइम जेको आहे पाण खे मिंटनि में मिलियल आहे, हिन खे बि कन्वर्ट करे वठो सेकेंडनि में। 5 मिनट ज़रब कंदासीं 60 सां त ही सेकेंडनि में कन्वर्ट थी वेंदो। 5 × 30 ऐं ही जेकी ॿुड़ी आहे 300, मतलब 300 सेकेंड। हाणे फार्मूलो कहिड़ो लॻंदो, फार्मूलो VF = VI + AT। ही कीअं लॻो, पाण खे ख़बर कीअं पए त फार्मूलो त कहिड़ो थो लॻे। ही डेटा जेकी पाण खे मिलियल आहे, शुरूआती मालूमात, हुन मां ॾिसंदासीं त बाबा कहिड़ी कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि, हुन लिहाज़ सां पाण फार्मूलो आणंदासीं। हाणे हिते VF बि मिलियल आहे, VI बि मिलियल आहे, A मालूम करिणो आहे, टाइम बि मिलियल आहे, त पाण ही इक्वेशन हिन करे हई, ठीकु आहे। हाणे हिन खे ड्राइव कंदासीं, मतलब ही इनसाइड अची वेंदो, VF हिन साइड ईंदो त माइनस में थी वेंदो, VI थी वेंदो। ऐं बाक़ी कहिड़ा बचिया, AT A मालूम करिणो आहे, त T हिते ज़रब थो थिए त हिते अची वंड थी वेंदो। डायरेक्ट भी पाण लिखी सघूं था, मतलब ही जेकी इक्वेशन आहे डायरेक्ट भी पाण लिखी सघूं था, जो एक्सेलरेशन बराबर ही हूंदी आहे डेल्टा V, मतलब VF - VI ऐं डिवाइड बाय T सां। त वैल्यू पुट कयूं, ही वैल्यू जेकी पाण ही मालूम कई आहे, फाइनल वेलोसिटी जी वैल्यू 20 ऐं इनिशियल वेलोसिटी आई कोन, मतलब 0, ऐं टाइम जेको आहे सेकेंडनि में कन्वर्ट करे लिखियो आहे, उहो लिखंदासीं। जवाब छा पाण वटि ईंदो, 0.066 मीटर पर सेकेंड स्क्वायर। पर सेकेंड स्क्वायर छो जो पाण एक्सेलरेशन फाइंड था कयूं, एक्सेलरेशन जो मतलब तेज़ी जो यूनिट ही मीटर पर सेकेंड स्क्वायर आहे। ही पंहिंजो जवाब आहे। उम्मीद आहे सम्झ आयो हूंदो। ऐं जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न आहे तो चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर नई वीडियो मिले।